सांवल खान सौट मुझो सब कुछ है। मां उनके बचाइण चाहियां थो। तू चाकर खान के बचाइण चाहीं तो मुंहिंजो बि साॻियो मक़सदु आहे त मां बि चाकर खान खे बचाइण चाहियां थो। जेकॾहिं ॿिन्ही जा ख़्यालात हिकु आहिनि, नियत साफ़ आहे, त पोइ तोखे त मुंहिंजो साथ ॾियणु घुरिजे त जीअं असां मिली करे चाकर खान खे बचाए सघूं। छो नथो करी? सांवल खान तो पंहिंजे मथे ते चंग मूसी जी पग रखी इहो वाज़े करे छॾियो आहे तूं असांजो कॾहिं बि हमदर्द नथो बणिजी सघीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न दिलावर खान, त चाकर खान जो हमदर्द त मूंखे तूं बि कंहिं पासे खां नज़र नथो अचे। पोइ सांवल खान असांजे विच जा इख़्तिलाफ़ असांखे कमज़ोर कनि था। पंहिंजा इख़्तिलाफ़ पासे ते रखी ऐं चाकर खान खे आज़ादु करण जो सोचो। न त रईस अकबर खान असांखे पाण में वेढ़ाए बर्बादु करे छॾींदो। सिकू इहा ॻाल्हि त दिलावर खे सम्झणु घुरिजे। हाणे ॿुधाए सांवल खान, त मूंखे छा करणु घुरिजे ऐं सौट चाकर खान खे छॾाइण लाइ तव्हां छा सोचियो आहे? सोराब इन जो हुकुम अची वियो आहे, तो अञा खॾ बि न आहे खोटराई। कमदार अंब खॾ तयारु थी वेंदी, देरि कोन लॻंदी। खॾ छाजे लाइ खणंदो बाबा? अरे हेॾे उठ, तुंहिंजो लाश हिन ॿाहिरि पियो हुजे त धप कंदो न, उनखे पूरणो त पवंदो न। यार मुराद, छा ही सच था चवनि? अरे हेॾे कहिड़ा मुंहिंजे सॻे पीउ जा पुट हो जो तव्हांखे छॾींदुसि? नंढा कमदार या वॾा कमदार, बाबा माण्हू त उहो ई बि आहे। माण वारे खां आख़िरी ख्वाहिश पुछा कबी आहे। तूं प्यारो कमदार आहीं, असांजा हथड़ा खोल न, हथड़ा खोल त कुझु को अलाह खे राज़ी कयूं। बाबा मुराद, असां एतिरा चरिया न आहियूं जो तव्हांजा हथ खोले असां पंहिंजी फिल्म गिची में विझूं। भाउ, मूंखे निमाज़ पढ़ी मूंखे 2 गुना बख़्शना आहिनि। न कमदार, इन्हनि जा हथ न खोलिजो, किथे गिचे में न पइजी वञनि। सोराब इन्हनि जा हथड़ा खोलियूं यार, निमाज़ड़ी पढ़ी वठनि, सफ़ा कटा कपर न थियूं। ईअं त कबर में वञनि, उते ॾियनि हिन खे ॾंभई थी वञनि वीचारा खंभ खंभ। बाबा इन्हनि जा हथ खोलियो। ऐं खोल यार, निमाज़ वक़्तु। अरे भॼी न वञनि बि। केतिरा हमरा आहियो? हा थण हमरान का ही बजा छॾाए भॻा पिया विया। होतार साईं, हिननि जा हथ खुलियासीं। छो तोखे कंहिं चयो हिन जा हथ खोलण जे लाइ? होतार साईं, चवनि पिया त निमाज़ पढ़ंदासीं। भोतार मूं सोराब खे रोकियो त हथ न खोलीनि, हे त निमाज़ी कोन था लॻनि। जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ग़लती कई अथव न त हिननि जी जाइ ते तव्हां टंगियल हूंदव। जाबिर, मूंखे त ईअं थो लॻे त हाणे तूं छुटल कारतूस बणिजी वियो आहीं। दोस्त तूं भुलियल आहीं, जाबिर खान छुटल कारतूस न आहे। हाणे मां 25 बम जो गोलो थी वियो आहियां। ऐं ॿुध, जिथे फाटोसि आहे न, 20-25 खे पाण सां गॾु रेड़े खयो वेंदोसि आहीं। ठीकु आहे, भला इहो ॿुधाए त मूंखे छो हिते घुरायो अथई? यार, तो में हिकिड़ो मुंहिंजो कमु पियो आहे, इन जे करे तोखे न्यापो करे घुरायो आहे ॿाहिरि। जाबिर, मां तुंहिंजी कहिड़ी मदद करे सघां थो? करम खान मां इहा अफ़वाह ॿुधी आहे त चाकर खान मरी चुको आहे। हाणे इहा पूरी जांच तूं कर। मरी चुको आहे या माण्हू हवालो पिया कटनि? उन लाइ त पोइ मूंखे अकबर खान सां मिलणो पवंदो। पोइ देरि छो थो करी? मिल अकबर खान सां, सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदई। मंसूर खान हींअर अकबर खान जे तमामु वेझो थी वियो आहे ऐं अकबर खान हाणे मूंखे का बि हक़ीक़त न ॿुधाईंदो। हाणे तूं अकबर खान जे वेझो थी ऐं उनखे इहा सलाह ॾे त मंसूर खान, अकबर खान तुंहिंजे लाइ सुठो न आहे। ठीकु आहे जाबिर, मां इहा कोशिशि कयां थो। ऐं ॿी ॻाल्हि, इहा जांच करे ॾे त चाकर खान मोह जा
बची वियो। पुट दिलावर खान चवे थो त अकबर खान मुंहिंजी हिकु बि कोन ॿुधंदो। जेकर तव्हां उन सां मिलणु चाहियो था त भली मिलोसि ऐं अव्हां जो छोकिरो जेकर आज़ादु करे थो त मूंखे को बि एतिराज़ न हूंदो। बाबा साईं, जेकॾहिं दिलावर खान जी नथो ॿुधे त असांजी कीअं ॿुधंदो? दिलावर खान जी अकबर खान सां दुश्मनी हलंदड़ आहे, असां सां थोरी आहे। बाबा साईं, हाणे इन दुश्मनीअ जो हिसो असां बि बणिजी विया आहियूं। पुट इन दुश्मनी में असांखे ॻेलण वारो सांवल खान आहे, दिलावर न। हिते बि पाण में बहस करण खां इहो बहितर न लॻंदो त अकबर खान जे तरफ़ हलिया हलूं। बाबा साईं, सांवल वटि था वञूं त चए थो त दिलावर वटि वञूं, जेकॾहिं दिलावर वटि था वञूं त उहो चए थो त सांवल वटि वञूं। पुट हमरा बि असांजो हथीको आहे ऐं हथ पेर बि असांखे हणणो आहे। जेकॾहिं किथे मजबूरीअ में झुकणो पियो न त असांखे झुकणो बि पवंदो। तव्हां बिल्कुलु सही था चओ बाबा साईं। न दिलावर में आसरो आहे न इन सांवल खान में। असां सिधा अकबर खान ॾे हलिया था। बाबा साईं, मां यकीन सां चवां थो, जेकॾहिं असां अकबर खान ॾे हलियासीं न त उहो शर्तनि ते मुराद खे ऐं दिलशेर खे ज़रूरु आज़ादु कंदो। हिकु दफ़ो असां हलूं पोइ असां ते न मयार दिलावर ॾे न वरी सांवल खान। हा पुट, हाणे हर को आज़ादु आहे, पंहिंजे फ़ाइदे ऐं नुक़सान जो पाण ज़िम्मेवारु आहे। दिलावर खान जेकॾहिं मुंहिंजी मर्ज़ी पुछी थो त मां इहो थो चाहियां त तूं कंहिं बि तरीक़े सां पंहिंजो वस हलाए ऐं अकबर खान खे ॻाल्हियुनि जे लाइ मजबूर कर ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां हिते पहुराइसि। जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाबु थियनि थियूं त वाह वाह, ऐं जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाबु न थियूं थियनि त मस्त उठ खे ॿधी हिते ई था असां रखूं। पोइ ॾिसूं था त नी मोतबर खे छॾाइण लाइ कहिड़ा मोतबर था मैदान में ला। तुंहिंजी मर्ज़ी इहा आहे त असां अकबर खान खे उताक ते घुराए उन सां धोखो करियूं। धोखो? दिलावर खान ॿार त न आहे, असां त धोखो कयूं हुन सां। चलो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, अकबर खान कहिड़ा असांखे पटका बदिराया? हा, उन धोखो न आहे कयो। चकर खान खे ॻाल्हियुनि लाइ घुराए पाण वटि, मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे हुनखे पाण वटि क़ैद करे छॾे। हा, इहो छा आहे? धोखो आहे या कुझु ॿियो? तॾहिं थो चवां त जहिड़ी अकबर खान असां सां कई आहे अहिड़ी उन अकबर खान सां थियणु घुरिजे। पर उनमें मुंहिंजो ज़मीर मुतमइन नथो थिए सांवल खान। पोइ सिधी ॻाल्हि कर न त तूं पंहिंजे हथ सां चकर खान खे माराए हुनजी सॼी मिल्कियत ते कब्ज़ो करणु थो चाहीं, या टाल मटोल वरी छाजी? हा, सांवल खान, पंहिंजो क़िबलो दुरुस्त कर। मां पंहिंजी पूरी मिल्कियत सौट जे पेरनि मथां कुर्बान करे छॾियां ऐं तूं इन मिल्कियत ख़ातिर चवीं थो त मां पंहिंजे सौट सां धोखो कंदुसि? कंहिंजे निरड़ ते लिखियलु हूंदो आहे त उहो धोखो थो करे। मिल्कियत शइ अहिड़ी आहे दिलावर खान, चङनि भलनि जा ईमान डगमगाइजी वेंदा आहिनि। तूं कहिड़ी ॻाल्हि आहे? बाक़ी जॾहिं मूंखे पक्का सबूत मिलिया न त चकर खान खे फसाइण वारो तूं ई, त यादि रखजांइ दिलावर खान, तोसां हिसाब किताब त ॻाए वॼाए कबार। छो त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। यादि रखजांइ। सिकू, इहो सभु कुझु तुंहिंजी लापरवाही जो नतीजो आहे, न त इहो सांवल खान मूंसां एतिरो न ॻाल्हाया। हिनजी शैतानगिरीअ जे करे असांजा छोकिरा आज़ार में थी विया। गोल तारा हाणे हर माण्हू वेठो थो रूंडे खे शैतान चए, बाक़ी ॿिया अथसीं पंहिंजा आइमाल तारा जिन में तोरे जन्नत जी टिकेट पे था वठनि। उहो त अलाए ॼाणे त असां दोज़ख में हूंदासीं या जन्नत में, पर तूं दोज़ख जे हेठें तां में धिकियो वेंदे। दादड़ी सच न पुछी त हर दम हर पल मां त ख़ुदा खां इहा दुआ घुरंदो आहे त ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं मुंहिंजे बुरके मटण खां पोइ मुंहिंजे जन्नत में हूर बणिजी अची न त पोइ सुवाल कंदुसि त मूंखे वरी दोज़ख में पोइते उछल। जन्नत जी ख्वाहिश करणु तुंहिंजे लाइ बेकार आहे रूंडा। कम आहे तुंहिंजा शैताननि वारा ऐं ख्वाहिश वरी बुज़ुर्गनि वारी। वाह यार, इहा जन्नत तव्हांखे मुबारक हुजे, बाक़ी मूंखे
मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो ॿिली। दोज़क में वञी या जन्नत में असांजो को कमु कोन अथई। वञी छोकिरनि खे छॾाए अच। भेण हेठि आहे न फने खान चईसि न त पुट खे आज़ादु कराइजे। अदी सॼी ज़िंदगी पाण लाइ जीअंदो रहंदो, हिनखे औलाद जी का बि फिक्र कोन्हे ऐं इहो बि नथो सोचे त दिलशेर मुसीबत में आहे। खणी मां निकिरी वञी उते पहुचा। अड़े वापारी हाणे वापार में जो टुटे उन में मुंहिंजो ॾो आहे। हाणे जॾहिं हे कर्ज़ी पोयां लॻा था वञनि बाहि ॿारीजनि तुंहिंजे पुठियां ऐं तो वरी मुंहिंजे पुठियां बाहि ॿारी आहे। अकबर खान वटि तुंहिंजो बि त छोरो आहे न जेके पोइ तूं वञ न ॿिन्ही खे छॾाए अच न। हिते वेठो त वॾियूं चिनी। मां वेंदुसि, ज़रूरु वेंदुसि। पोइ छो न अकबर खान मूंखे गोली हणी मारे विझे। तो वांगुरु कोन आहियां जो घर में लिकी वेंदुसि। जल्दी अहिड़े ई असांजी जान छुटे। अम्मा सच में हू मरी वियो आहे? हा मां, तुंहिंजो पीउ बि इहा ई ॻाल्हि करे पियो त हू मरी वियो आहे। जेकॾहिं हू मरी वियो आहे त अकेला ई में मां उनखे ॾिसंदी आहियां। उहो केरु आहे? कोमल, उहो तुंहिंजो वहम आहे। वहम त हाणे ख़तमु थियणु घुरिजे। जॾहिं पक थी वई आहे त हू मरी वियो आहे, पोइ त मूंखे नज़र न अचणु घुरिजे न अम्मा। के हादसा अहिड़ा हूंदा आहिनि जेके दिमाग़ जे मथां छांइजी वेंदा आहिनि। पोइ उन जा ख़्याल एतिरो आसानी सां न आहिनि ख़तमु थींदा। पोइ छा सॼी ज़िंदगी मूंखे हुन जा ख़्याल ईंदा रहंदा? इहो सभु त तुंहिंजे वस में आहे अम्मा। जेकॾहिं तूं उनखे यादि न कंदीअ त तोखे न ईंदा ऐं यादि कंदी रहंदीअ त कॾहिं बि कोन विसरंदा। मां यादि न कंदी अम्मा, पर पाण ई दिमाग़ मथां तरी ईंदा आहिनि। मां बि इहो ई चाहियां थी त हुनखे विसारे छॾियां, पर हू विसरण जी ॻाल्हि ई नथो करे। जेसीं ताईं कंहिं सुठे डॉक्टर खे न ॾेखारींदासीं, छोकिरी जी इहा ई हालत हूंदी। अस्सलाम वालेकुम अकबर खान। वालेकुम अस्सलाम करम खान। चइबो त मंसूर खान सां एॾी नाराज़गी आहे जो मुंहिंजो नालो वठी तव्हां सलाम कयो। असांजे विच में वॾी दोस्ती हुई, पर नफ़रतुनि जो बिच मंसूर खान पोखियो, मूं न। करम खान, तव्हां पंहिंजे दोस्त जी मदद कई ऐं मूं पंहिंजे दोस्त जी मदद कई। बाक़ी नफ़रतुनि खे घंटे में तव्हां ॿधी वेही रहिया आहियो, मां न। तव्हां ॿिन्ही जे विच में मां ॻाल्हियूं कराए सघां जेकॾहिं तव्हां ॿई हिकु थियणु चाहियो त। मां इन इरादे सां हिते न आहियो अकबर खान। कम तव्हां कहिड़े सां बि आया हुजो, पर मां चाहींदुसि त तव्हां ॿिन्ही जो ठाह थी वञे त जीअं असां पुराणे वक़्त वांगुरु सभु दोस्त गॾु हुजूं। अकबर खान, मां त सभु कुझु विसारण लाइ तयारु आहियां जेकॾहिं करम खान पंहिंजे दिलि मां बुग़्ज़ ऐं कीन खे ॿाहिरि कढे त। ॿुधो पिया अकबर खान, असांजी दिलि निजिस आहे जंहिंमें कीनो भरियल आहे। तव्हां ॿई परे वञी पहुतव, हाणे छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे। वियो वियो। मुंहिंजे हूंदे तव्हांखे करम खान पंहिंजो मक़सदु कोन ॿुधाईंदो, उन करे मां चाहींदुसि त तव्हां मूंखे इजाज़त ॾियो। चङो मंसूर खान, मोकिलानी कान्हे का, वरी मिलंदासीं। करम खान वे। मंसूर खान जो आवाम अञा मक़सदु न आहे निकितो, तॾहिं त तव्हांजी ओताक जा चकर थो फिराए। दिलावर खान, ओताक ते माठ करे वेहण सां कुझु थींदो ई कोन। रईस चाकर खान खे अकबर खान जी क़ैद मां आज़ादु करण जे लाइ अकबर खान जे मथां हिकु भरपूर हमिलो करणो पवंदो। सिकू सांवल खान नथो चाहे त असां अकबर खान खे मारण जी करियूं। अकबर खान ॻाल्हियुनि में कॾहिं बि कोन ईंदी। ऐं हा दिलावर खान, नई अकबर खान खे तुंहिंजे ॻाल्हियुनि जी का ज़रूरत बि आहे। अकबर खान खे तूं मारण में नाकाम वञ। हिन वक़्तु तूं हद खां वधीक होशियार थी वियो हूंदो। पहिरियों चकर बची चुको आहे, बार बार त मां बि बचणु कोन ॾींदोमांसि। दिलावर खान, जेकॾहिं तुंहिंजो हथ ई मुंहिंजे सिर जे मथां
रखियल हूंदो न तमामु जल्दी तोखे मां इहो अकबर खान लेटाए ॾेखारींदुसि। असांजे हिन कदम खणण खां पोइ हू सोट चाकर खान खे नुक़सान न रसाईंदा? रईस चाकर खान जी त असांखे का बि ख़बर कान्हे, ज़िंदा आहे या मरी चुको आहे। बाक़ी हा, अकबर खान असांजी ॻाल्हियुनि में कॾहिं बि कोन ईंदी। हाणे तूं ई ॿुधाई, माठ करे वेहण सां चाकर खान खे कहिड़ो फ़ाइदो थी सघे थो? सिकू जेकॾहिं ॿीहर बि तूं अकबर खान खे मारण में नाकाम थो वञी त तोखे ख़बर आहे त पोइ हुनजो अंजाम छा थो थी सघे? दिलावर खान हर चकर बि अकबर खान जी क़िस्मतुनि जो साथ कान ॾिनी। तव्हां मुंहिंजे मथां भरोसो रखो। ठीकु आहे सिकू, सोचूं था हिन चकर असां ॿई गॾिजी अकबर खान मथां हमिलो करियूं था। मां जेसि ताईं रेस अकबर खान सां न मिलंदुसि तेसी ताईं तव्हां वापसि कोन वेंदुसि कमदार। अरे बाबा रेस तव्हां जहिड़नि सां नाहे मिले थो। अजायो बीठो थो टंगनि जो पाणी सुकाई। यार कमदार तूं ई भलाई कर मूंसां, रेस खे वञी मिंथ मेड़ कर। अरे तूं कहिड़ो मुंहिंजे सॻे अबे जो पुटु रहीं जो मां पंहिंजा पटका रेस जे पेरनि में वञी रखां? कमीनो शेसी। अरे इहो छा चई? ज़बान मां लफ़्ज़ निकिरी वियो, छॾ हिन ॻाल्हि खे। अरे जेको ज़बान मां लफ़्ज़ कढई इहो ॿीहर कढ त मां ॿुधां। मूं चयो त वॾो कमीनो शख़्स। कमीनो हूंदे तूं छा चई? चल रे को थो चए। अरे ने कमदार अंब खे तो न पूरी, मां को लीमो थोड़े आ, मां कमदार अंब अहिड़ा नींदो सा नब जो खब खब थी वञे। अरे सोराब काने मरी है। अरे मारो कर साथ हो कढे रे सोराब। अरे सोराब अरे भंजू रे भंजू सोराब न वञई। अरे रे मां सरगस जो भोलड़वा जो मूं ते खिलो था। जिन तव्हां मूंसां का मज़ाक कई मूं ते खिलियो, टंगू बाहूं भंगी विहार छन सां खट ते। ॿुधी छॾड़े वॾा खेरा। असां किथे था पुछूं, किथे था ॻाल्हायूं? हाँ अदा हेरा। हाँ दा खेरा लॻंदो यार सम्झी वियो अथई। मां थोरो ख़्यालु कर, मतां छिपके था रखे। अदा छॾियो जाबल सां मज़ाक। अदी तोहारो मुड़ुस बि खा मखा हरू भरू विच में गुतू वणे। हाँ असां अहिड़ी का ॻाल्हि कई आहे भला? हाँ कीअं अदा हेरा? हाँ दा खेरा, अदी तुंहिंजे मुड़ुस जो नालो वठूं त पोइ कावड़ करे न। ईअं त असां हिक ॿिए ते बि था खिलूं। पंहिंजे मुंहं सां बि न ॻाल्हायूं या इशारा बि न। भले जेकॾहिं खिल ईंदी, हाँ मिसां हिते किरड़ी हली वई, हाँ पिलो मुठो उन ॾिसी खिलूं त कावड़े थोड़ी न। कमाल आहे, घर बसा जो खिलण ते पाबंदी। वॾा कमला वॾा कमला। अदा हेरा ॿुधे, फ़कीर वतई थो घिटिन में रुलंदो, अञा ताईं धिका खाईंदो थो हुते। हिनजो त नालो ई कोन ॾाढो पोइ बि कावड़जे थो। छा मसलो आहे हिन सां? अथसि मसलो, अथसि मसलो, वॾो मसलो। हाँ अरे रे नंढा खेरा, जिथे न तूं ॻाल्हाई पियो मूंखे सभु ख़बर आहे। मूंखे पटी न पढ़ा। ॿुधा ॿुधा असां किथे था ॻाल्हायूं, छा था ॻाल्हायूं? सभई हिननि ॿिन्हिनि जो वात बंदि कंदीअ या वात वारी गोली हणां? जा पर हुननि तुंहिंजे बारे में लफ़्ज़ बि नाहे कढियो ऐं न वरी को मूं अहिड़ो लफ़्ज़ ॿुधो आहे। अदी असां कुझु बि न चयो आहे, पोइ बि जापर जा कन था वॼनि। जापर जा कन थिया या लाउड स्पीकर जो हर वक़्तु रोजे। ही छा आहे भला? उहा ई त ॻाल्हि आहे न, सम्झे कुझु बि कोन थो, पोइ बि चए थो सभु सम्झी विया, सभु सम्झी विया। आंखो सम्झो हूंदो। रख कख निभागनि जे मथां जंतरीअ ते लथल आहिनि।
को खानी तो कमदार के भजी तोखे शायद ख़बर ना है मां है कमदार अंब एड़ा जारी को नब जो खप थी वञे अरे बची लाओ चाकर खान तमामु घणो उथी वियो अवां सुठो कयो हुनखे पूरो करे छॾियो। करम खान चाकर खान के मारण जो इरादो कोन हुयो, पर छा कयां रोईअ जे गिची में पियो। अकबर खान हुनखे मारे छॾियो थो या अञा चाकर खान खे क़ैद में रखी वेठा आहियो। तूं छा थो सम्झी मरी वियो हूंदो या अञा क़ैद में आहे? मालिकनि खे त अञा उमेद आसरो आहे त चाकर खान अञा ज़िंदा आहे। हिन जो मतिलबु त तव्हां बि इहा ॼाण वठण जे लाइ हिते आया आहियो। जेकॾहिं मुंहिंजा सॼण हुजनि हा न त मां हुननि जी जांच करणु ज़रूरु अचां, पर चाकर खान मुंहिंजो दुश्मन आहे। त पोइ हुनजी ॼाण वठण पोयां तव्हांजो कहिड़ो मक़सदु आहे? जेकॾहिं ज़िंदा आहे त हुनखे पूरो करे छॾियो ऐं तव्हां नथा मारे सघो त हुनखे मुंहिंजे हवाले कयो। हाणे जेकॾहिं चाकर खान ज़िंदा हितां वञे थो न त सभिनि जे लाइ ख़तरनाक थी वेंदो। त पोइ मां इहा रिस्क कीअं थो खणी सघां? ईअं सम्झ त चाकर जा हॾा ई ॻरी विया हूंदा। तूं का ॿी ॻाल्हि कर, ॿियो को मक़सदु अथई त उहा ॻाल्हि कर। यार मुराद अदो वॾो बची बि मोचड़नि लाइ अच्छो अथव तव्हांजे करे मां बि मुसीबत में अची। अरे हेॾे कतारड़ी सां विहारियो न माया कमदार अंब अहिड़ा ॾींदो साने ॾंभ जो सफ़ा खंभ थी वेंदा। कमदार तूं वञी रेस खे ॿुधा त हिकु ॿियो शिकार बि अची वियो आहे। असां माण्हू आहियूं शिकार न। अरे हेॾे शिकार न आयो त बाक़ी आचार आयो। इहा त रेस जे अचण खां पोइ ख़बर पवंदी माण्हू आयो या शिकार आयो। अदा शेरल तोखे कंहिं चयो बाबा तूं हिते अच? मां रेस सां मिलण लाइ आयो, पर हे जेको कमीणो कमदार आहे न इन्हे मूंखे फासाए छॾियो। बाबा हिते मूंखे जेको वधि घटि ॻाल्हाईंदो आहे न उहो वधीक पादर खाईंदो आहे, छो त माया कमदार अंब ॾींदो आहे हुनखे अहिड़ा ॾंभ जो खंभ थी वेंदो आहे। बदलनि खे मार रही तूं पाण खे मुड़ुसु माण्हू थो सम्झी। जॾहिं तूं छुड़ियल आहे त कहिड़ो ओठो पटी हाणे वरी ख़बरूं थो करीं। कमदार वॾा तूं रेसरे वञ, हिननि जी ख़िदमत मां थो कयां। अरे हेॾे छो तकड़ कई अथई सोराबड़ा? हे पूरो महीनो हिते सुख अथई, हाणे रेस खे बि ॿुधाईंदासीं। साईं चाकर खान जे लाइ कुझु न कुझु तूं कर। तुंहिंजी भेण आई रोई रोई वापसि वई हली, चए पई जेकॾहिं अदा कुझु न कंदो न त मां भलो साईं खणी ईंदीसांसि। सुहिणा साईं तूं छा थी सम्झी? त मां हितां घरां निकिरां थो त उतां किथे वञी विहाणो मथे जे हेठि हुन जी सम्झी थो पवां? न को मां परेशान आहियां, अला मालिका कुझु न कुझु कंदासीं। त पोइ अकबर खान छा थो चवे? छो न तो चाकर खान खे छॾे? अकबर खान त हवाले ई कुझु ॿिया थो करे। उहो त चए थो मूं चाकर खान खे मारे छॾियो आहे, हाणे मोल खे ज़िंदा काथऊं कयां? छा हू इहो सच थो चवे? कुझु चई त नथो सघिजे, पर मूंखे रुपए मां ठानासरो आहे। चाकर खान अञा ज़िंदा आहे, हालाया त हुनखे एतिरो जल्दी त कोन मारींदो। हा हुजे हा को चाकर खान आम माण्हू त हींअर ताईं अकबर खान मारे उनजो लाश असांखे मोकिले छॾे हा, पर चाकर खान खे मारण जी हिमत अकबर खान नथो करे सघे। अञा ताईं हो ॿुॾत में आहे। जेकॾहिं हीअं आहे न त पोइ तव्हां वञो न अकबर खान ॾे, चाकर खान खे छॾाई अचो। जेकॾहिं हू कोई अहिड़ियूं बि शर्तूं रखे थो तव्हां मञी छॾियो। सुहिणा साईं तव्हां परेशान न थियो, अला मालिका अधी खे थोरी तसली ॾेई दिलि जा ॾियो, चयोसि त मां लॻो पियो आहे इन कोशिशि में, अला कंदो त चाकर खान खे वापसि आणींदुसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।